रतोदेरो रिपोर्ट एहसान बोस्तान मूजब खबर शेयर गई पिया। रतोदेरो में वकील भी कैनालन खिलाफ सरापा एहतजाज बणियल। बार एसोसिएशन तरफा 12 ॾींहं भी कैनाल खिलाफ एहतजाज जारी रखियो वियो। उन मौके ते एडवोकेट वकार अहमद सयाल, एडवोकेट गुलाम मुर्तज़ा तनियो, एडवोकेट मोहम्मद शरीफ गांगरो, एडवोकेट इनामुल्ला अबड़ो, राशिद हुसैन जुनेजो, मंसूर भुट्टो, अता हुसैन कादरी ऐं ॿियनि वकीलनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया ते धाड़ो कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। सिंधु दरिया करोड़े संदनि जो जियापो आहे, जो सहारो आहे। इहो किथां जो कानून आहे त सरसब्ज ज़मीननि खे गैर आबाद करे अवां बंजर बणियल ज़मीननि खे आबाद करण जी कोशिश कयो। रतोदेरो में गुज़िरियल 12-13 ॾींहंनि खां वठी असांजो पुरअमन एहतजाज जारी आहे ऐं इंशाअल्लाह जारी रहंदो जेसीं ताईं हे जेको कैनालनि वारो मनसूबो आहे ख़तमु न थींदो, जेसीं ताईं इनखे असां रद्द न कराईंदासीं तेसीं ताईं असांजो हे पुरअमन एहतजाज जारी रहंदो। ऐं मां सभिनी खे इहो वाज़िबु कराईंदो हलां त जेकॾहिं तव्हां त कैनालनि जी ॻाल्हि था कयो, पर असांखे हिकिड़ो वाह बि हिन सिंधु दरिया ते मंज़ूरु न आहे ऐं असां कढणु कॾहिं बि न ॾींदासीं। असांखे त FIR जूं धमकियूं थियूं मिलनि, तव्हां कहिड़ियूं धमकियूं था ॾियो वकीलनि खे त तव्हां साड़े चुका आहियो, तॾहिं बि वकील पंहिंजी तहरीकुनि खां पंहिंजे हक़ वठण खां कॾहिं बि न मुड़िया आहिनि। जीअं त ही सिलसिलो गवर्नमेंट हलाए पई सिंधुअ ते पाणीअ जे लाइ, सो पहिरीं ॻाल्हि सभ खां इहा त असांखे को बि कैनाल पंहिंजे सिंधु दरिया ते क़बूल न आहे, न ई क़बूल कंदासीं। ऐं इहा शइ मां वाज़िबु कंदो हलां त असांजी सिंध जी आबादी, असांजी सिंध जी एग्रीकल्चर पूरो पाकिस्तान हलाए थी, न सिर्फ़ु सिंध। इहा ॻाल्हि मां पाकिस्तान गवर्नमेंट खे वाज़िबु कंदो हलां त जेकॾहिं असांजी सिंध जो पाणी बंदि कयो वियो त पाकिस्तान गवर्नमेंट हिकु ॾींहुं बि न हली सघंदी। पाकिस्तान गवर्नमेंट खे सवाइ असांजे सिंध जे ॿियो को बि रस्तो कोन्हे। सिंध वाहिद सूबो आहे जेको पूरे पाकिस्तान खे हलाए थो ऐं असां पंहिंजी सिंध ते, असां पंहिंजे सिंधु दरिया जा, पंहिंजी सिंध जा वारस आहियूं, छो त असां पंहिंजी सिंध जो सौदो कॾहिं बि क़बूल न कंदासीं। बार एसोसिएशन रतोदेरो में अॼु ख़ैर सां 12 ॾींहं आहे असीं टोकन स्ट्राइक ते वेठा आहियूं ऐं सिंधु धरतीअ जे मथां सिंधु धरतीअ जे पाणीअ ते जेको ही धाड़ो लॻी रहियो आहे, उन में असां सभिनी सिंध जे वकीलनि जो ऐं समाजी तंज़ीमुनि जो, सिविल सोसाइटीअ जो हिकिड़ो ई मौक़िफ़ आहे त सिंधु दरिया ते जेकी 6 कैनाल पहिरियां ॿुधंदा हुआसीं, कल्ह खां वठी असां 9 कैनाल ॿुधूं पिया। जेतिरा बि कैनाल आहिनि असां उन्हनि खे हरगिज़ क़बूल नथा कयूं। सिंधु दरिया ते असांजे जीअण जो जेको सहारो आहे, सिंधु दरिया जेको पूरी सिंध खे आबाद थो करे ऐं उहा सिंध जेकी आहे पूरे पाकिस्तान खे पाले थी। उन ते जेके हे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी, गैर शरई जेके कैनाल कढी रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असांजो एहतजाज जारी आहे, जारी रहंदो। इहे जेके बि धुरियूं उन में इन्वॉल्व आहिनि, उहो चाहे कहिड़ी बि पार्टी सां हुजे, कहिड़े बि इदारे सां हुजे, उन लाइ वाज़िबु पैगाम आहे त जेकॾहिं सिंधु धरतीअ सां, सिंधी माण्हुनि सां, सिंधु दरिया सां नाइजेज़ी कंदो त असांजी जंग तव्हां सां जारी रहंदी।